शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजो जेको ही पैगाम आहे सो ॾढ शागिर्दनि जे लाइ आहे जेके शागिर्द आम तौर ते क्लासनि में कमज़ोर ॼाता था वञनि असांजे स्कूलनि में ऐं उन्हनि खे माइटनि खां वेंदे उस्तादनि ताईं ऐं हर जाइ ते ॾाढो निदामत सां वक़्तु गुज़ारणो थो पवे। उन्हनि खे हर कोई चवंदो आहे त हीअ पढ़नि कोन था ऐं हीअ ॾढ आहिनि। त आऊं सभ खां पहिरीं त उहे जेके ॾढ शागिर्द आहिनि आऊं उन्हनि खे सॉल्यूट थो करियां, छाकाणि जो उहे असुल में आऊं सम्झां थो त फितरी तौर ते ॾाढा ताक़तवर माण्हू हूंदा आहिनि। हू पंहिंजी फितरत ते कंहिं बि क़िस्म जो समझोतो नथा कनि, छाकाणि जो असांजो जेको स्कूल जो सिस्टम आहे जिते समूरियूं सहूलतूं जेके आहिनि से अणपूरियूं हूंदियूं आहिनि। क्लासनि में ॿार सथिया पिया हूंदा आहिनि, किथे उस्ताद कोन हूंदा आहिनि, किथे फर्नीचर न हूंदो आहे। त अहिड़ी जाइ ते हू ॿार अहिड़े माहौल में हर बाशऊर माण्हू सम्झे थो, हर तालीमी माहिर सम्झे थो त इहो हिकिड़ो पढ़ण जे लाइ नामुवाफ़िक़ माहौल आहे। उते माण्हू को बि ॿारु सही नमूने सां पढ़ी नथो सघे। त उते हीअ जेके ॿार आहिनि उन ॻाल्हि खे सच साबित कनि था। हू कंहिं बि सूरत अहिड़े माहौल में नथा पढ़णु चाहिनि ऐं पोइ न पढ़ंदा आहिनि वीचारा, ऐं पोइ अहिड़े नमूने सां हू समाज में उन्हनि खे ॾढ तसवर कयो वेंदो आहे। हालांकि हू दिमाग़ी तौर ते ॼमंदे के दिमाग़ी तवाज़ुन हुननि जो बिल्कुलु सही हूंदो आहे, पर पढ़ाई में हू कमज़ोर हूंदा आहिनि। कमज़ोर इन करे हूंदा आहिनि जो असां वटि स्कूलनि में पढ़ाई जो जेको राइज माहौल आहे घर खां वेंदे स्कूल ताईं ऐं सोसाइटीअ में उहो नामुवाफ़िक़ माहौल आहे ऐं अहिड़े नमूने सां हू उन सां को बि कंप्रोमाइज़ कोन था कनि। असां वटि पढ़णु जिते असां रहूं था उते जबर आहे हिकु तरह जो। असां वटि पढ़ाई तशद्दुद आहे। अहिड़े सथियल क़िस्म जे माहौल में, घुट ॿूसट वारे माहौल में जेके ॿार पढ़नि था उहे पंहिंजो पाण ते जबर कनि था। जेके होशियारु ॿार आहिनि उहे वीचारा पंहिंजो पाण ते जबर करे पढ़नि था। जेके नथा जबर कनि उन्हनि खे पाण चऊं था ॾढ माण्हू ऐं ॾढ शागिर्द। त असांखे ॾढ शागिर्दनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण या उन्हनि सां को नारावा सलूक करण खां पहिरीं असांखे पंहिंजो माहौल सही करणु घुरिजे। असांखे हिकिड़ो तालीमी माहौल पैदा करणु घुरिजे। ऐं ॿियो जेको अहम पैगाम जेको आऊं पंहिंजे प्यारनि ॾढ शागिर्दनि जे लाइ ॾियणु चाहींदुसि सो इहो त दोस्तों सिर्फ़ु पढ़णु यादि करणु तालीम कोन्हे। जाम सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते अमल करे सघिजे थो। उन्हनि जे लाइ ज़रूरी कोन्हे त तव्हांखे के शयूं यादि करणियूं पवनि। जीअं बिलफर्ज़ किताब में आहे प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस, यानी सफ़ाई ते अमल करियो, प्रैक्टिस में आणियो उनखे। त इहो मुमकिन आहे त कंहिं ॿार खे असांजो ॾढ शागिर्द उनखे यादि न करे सघे। अंग्रेज़ी जो हिकिड़ो लेसन आहे 6th क्लास जो, यादि न करे सघे, उनजी वर्ड मीनिंग उनखे न बि अचे। पर जॾहिं टीचर एक्सप्लेन कंदो आहे त यानी इन जो फिरी सिरी इहो मतिलबु निकिरंदो आहे त सफ़ाई करियो, सफ़ाई खे अमल में आणियो, गंद किचिरो न करियो, त ऐं माण्हुनि में उहा जागरता फैलायो, त उहो हिकिड़ो ॾढ ॿार बि करे सघे थो। त इहे जेके शयूं आहिनि अहिड़ियूं जाम सारियूं ॿियूं आहिनि। मतिलबु अॻिते हली हिकिड़ो लेसन डायरी जे हवाले सां आहे त ॾढ ॿार खे ज़रूरी कोन्हे त उहो सबक़ु यादि हुजणु घुरिजे, पर न हू डायरी वर्क लिखी सघे थो, यानी अमल करे सघे थो। अब्दुल सत्तार ईधीअ जो सबक़ु यादि करणु ज़रूरी न आहे जेकॾहिं को ॾढ शागिर्द आहे, पर हिकिड़ो ॾढ शागिर्द अब्दुल सत्तार ईधी थी सघे थो, होशियार बि थी सघे थो। त इहा जेका शइ आहे असां सभिनी जे लाइ यकसां आहे, चाहे होशियार हुजनि या ॾढ शागिर्द हुजनि, ॿिन्ही जे लाइ अमल करणु यकसां आहे। सो मुंहिंजो ही पैगाम आहे त हिकिड़ो त जेके ॾढ शागिर्द आहिनि उन्हनि खे
हरू भरू उन्हनि खे टोकणु न घुरिजे, छाकाणि जो असांजो माहौल अहिड़ो आहे। ऐं पर उन सां गॾु असांजा जेके शागिर्द साथी आहिनि पढ़ाई सां गॾोगॾु जेकॾहिं उन ते अमल बि कनि था त इहो बि आउं सम्झां थो त इल्म जो हिकिड़ो वॾो मक़सदु आहे जेको पूरो थिए थो। महिरबानी।